जी नाज़रीन, मां हिन वक्त मौजूद आहियां शहरी ताज सकरण ऑर्गेनाइज़ेशन जी कैंपस ऑफिस में। शहरी ताज सकरण जी ताज़ो इलेक्शन थी आहे जेका कल्ह 6 अक्टूबर ते थी आहे। शहरी ताज सकरण गुज़िरियल 25 सालनि खां शहर ऐं शहरवासियुनि जी ख़िदमत करे रहियो आहे। हिन जी हिकिड़ी पुराणी रिवायत आहे त हीअ हर 2 सालनि खां पोइ जमहूरी अंदाज़ में इलेक्शन कराईंदो आहे ऐं जमहूरियत जे हिसाब सां जेको बि चूंडिजी ईंदो आहे उहो पैनल इक़्तिदार ते यानी शहरी वागू संभालींदो आहे शहर ऐं शहर जी ख़िदमत करण जे लाइ। त अॼु बि असां उन शहरी इताह जी कैंपस ऑफिस में पहुता आहियूं जिते शहबाज़ पैनल ऐं भिटाई पैनल जो मुक़ाबिलो हो विच में। त कल्ह भिटाई पैनल जेको आहे सो कामयाबी माणी आहे। अचो त भिटाई पैनल जे कामयाब उम्मीदवारनि खां ऐं खेनि मुबारकूं ॾियण जे लाइ आयलनि खां पुछूं था त हू शहरी इतिहाद जे बारे में छा था सोचीनि ऐं हुननि जो को प्लान जोड़ियो आहे त आईंदा हू शहर लाइ या शहर वासियुनि लाइ कहिड़ो पैगाम था ॾियनि। मां सैयद एहसान अली शाह, असांजा शहरी इतिहाद जा 2 पैनल जेके आहे सो इलेक्शन में बीठल हुआ। हिकिड़ो शहबाज़ पैनल, ॿियो भिटाई पैनल। ऐं भिटाई पैनल तव्हां खटे आयो आहे ऐं उन जी सदारत आहियां ऐं महिरबानी करे हिननि जी सभिनी जी जेके दोस्त आया आहिनि इहे हिते असां सां मिलण पूरे पैनल सां असांजी ऑफिस में। हिननि जा लख एहसान ऐं हिननि जूं ख़ुशियूं, हिननि जूं मुर्कूं, इहे हिननि जूं मुर्कूं न आहिनि, असांजूं मुर्कूं आहिनि। इनशाला ही दोस्त सभु असां गॾिजी हिन सकरण शहर जी ख़िदमत कंदासीं। असांजे सकरण शहर हीउ जेको असांजो शहरी इतिहाद जो इदारो आहे, इदारो माशाल्लाह इदारो हिन पूरो तालुको ज़िलो ॾिसंदो हूंदो त असांजो हिकिड़ो अहिड़ो शहरी इतिहाद जो इदारो आहे। थी सघे हीअ इलेक्शन जेकी थींदी आहे हर 2 साल ते हीअ इलेक्शन थींदी आहे। अस्सलाम वालेकुम या आली मदद जी भुट्टो बेनज़ीर जी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब। अॼु असीं हिते जेका कल्ह शहरी ताज जी इलेक्शन थी उन में भिटाई पैनल वारनि खटियो। उनजो जेको सदर थियो आहे सैयद एहसान अली शाह आहे ऐं सरपरस्त आला चाचा मुराद खानज़ादो आहे ऐं उनमें जेके ॿिया टीम आहिनि उहे असांजा दोस्त भाउर आहिनि ऐं असीं उन्हनि खे पंहिंजे दोस्तनि सां गॾु प्रेस क्लब जो सदर या उनजी पूरी टीम सां ॿिया असांजा काफ़ी दोस्त आहिनि उन सां गॾिजी असीं हिते वर्करनि सां गॾिजी हिन खे ऑफिस में मुबारक ॾियण आया आहियूं ऐं लख उमेदूं थो सम्झां त इंशाअल्लाह ताला जेका बाबा इलेक्शन में हार जीत थींदी आहे पर हुन टीम खे बि न्याज़ लाशार टीम खे मुबारक थो ॾियां त बाबा तव्हां हारायो कोन्ही, जज़्बो रखो, मोहबत रखो साईं वारा ऐं तव्हां गॾिजी असीं गॾिजी तव्हां ऐं असांजे फ़र्ज़ाद शहर जी ख़िदमत कयूं ऐं उन में आऊं प्रेस क्लब वारनि दोस्तनि जो बि निहायत शुक्रगुज़ार आहियां। अॼु असां भिटाई पैनल वारा सभु हिते मौजूदु आहियूं ऐं ॿियो जेको आहे शहबाज़ पैनल वारा हू बि असांजा ॿार आहिनि। असां पहिरीं हुनखे चयो त भई इलेक्शन ख़तमु थी वई आहे, इलेक्शन खां पोइ सभु गॾु आहियूं, सभु ॿाहिरि आहियूं, जेको बि पाण में मिली जुली शहर खे कमु खणंदासूं त इंशाअल्लाह कोशिशि कंदासूं जेको पहिरीं खामी रहियूं आहिनि इंशाअल्लाह उन्हनि खे दूरि कंदासूं। अल्लाह कंदो त इहे शहर खे ख़ूबसूरत ठाराईंदासीं। अस्सलाम वालेकुम। सैयद कुतुब अली शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पैनल शहरी इतिहाद सकरण जो फ़ान सेक्रेटरी आहे। असां तमामु निहायत शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे मान वारनि मुअज़्ज़िज़ सुप्रीम काउंसिल जे मेंबरनि जो जिन असांखे वोट ॾेई कामयाबु कयो ऐं तमामु शुक्रगुज़ार आहियूं असां उन्हनि दोस्तनि जा जिन असांजी हिमायत कई, काज़ी साहब वारा आहिनि या सभई दोस्त आहिनि, सोशल वर्कर, सभिनी जूं महिरबानियूं असांजे मान मथाऊं कयूं। इंशाअल्लाह असां शहर जे जेके बि मसाइला आहिनि उन्हनि ते सभिनी मसइलनि ते फोकस कंदासूं। मेडिकल, तालीम, सिहत, इन्हनि मामलनि ते। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं तव्हां हिन वक़्तु सीनियर वाइस प्रेसिडेंट शहरी ताज सकरण जो कल्ह ताणी ऐं भिटाई पैनल जो उहिदेदार हुउसि। हींअर भिटाई पैनल सॼो ख़तमु, हींअर सभु शहरी इतिहाद ई आहियूं। मां शहरी इतिहाद जो सीनियर वाइस प्रेसिडेंट आहियां। आइन मुताबिक़ हिन ट्रेड यूनियन खे इंशाअल्लाह असांजी कोशिशि आहे त वरी वापसि बहाल कयूं जीअं शुरू में हूंदी हुई ट्रेड यूनियन 25 साल अॻु में। सो इंशाअल्लाह उन ते बि कमु कंदासीं ऐं समाजी कम लाइ हर इदारे में जेके बि डिपार्टमेंट, एजुकेशन डिपार्टमेंट आहे, वापडा डिपार्टमेंट आहे, सिहत डिपार्टमेंट आहे ऐं पुलिस डिपार्टमेंट आहे, जेकी बि असांजी डिपार्टमेंटूं आहिनि इंशाअल्लाह उन्हनि जे ताउन सां इंशाअल्लाह असां शहरी इतिहाद जे तरफ़ां मुख़्तलिफ़ जेके असां प्लानिंग जोड़ी आहे इंशाअल्लाह उन ते असां इंशाअल्लाह कमु कंदासीं। ऐं सकरन
सदाई महिमान नवाज़ रही आहे, हिन में कोई शक कोन्हे को। आजियाणनि जे हिसाब सां या शहर जा जेके मुख़्तलिफ़ इशू आहिनि उन जे हिसाब सां सदाई भरपूर ऐं हिकिड़ो निमाया किरदारु अदा कयो। असां प्रेस क्लब सकरन जे सदर मोहतरम काज़ी जावेद सनाई साहब ऐं पूरी टीम प्रेस क्लब जी जेको असां शहरी इताद जे पैनल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पैनल खे खटण जे लाइ असांखे मुबारकबाद ॾियण आया आहिनि। असां उन्हनि जे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे असांजे लाइ, लख कुर्ब साईं वारनि जा। ऐं असां इनशाला कोशिशि कंदासीं वधि में वधि त प्रेस क्लब सकरन ऐं शहरी इताद सकरन जेके ॿ अहम इदारा आहिनि सकरन शहर जा, जिन माज़ी में बि आवाज़ु उथारियो आहे, ऐं कोशिशि कंदासीं त असां हिन वक़्तु बि प्रेस क्लब सकरन जे सहकार सां ऐं शहरी इताद सकरन जे सदर साहब साईं एहसान अली शाह साहब सां मिली करे असां गॾिजी शहर लाइ, शहर वासियुनि जे लाइ जेतिरो बि असां खां पहुची सघियो कोशिशि कंदासीं त असां। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं शहरी इताद सकरन ऑर्गेनाइज़ेशन जे नई चूंडियल बॉडी जूं, जिन जो ताल्लुक़ भिटाई पैनल सां हो, जिन ऐलान कयो उन जे सदारत सैयद एहसान अली शाह ऐं ॿियनि दोस्तनि त अॼु खां वठी पैनल सिस्टम ख़तमु आहे, सभु भाउर आहियूं। सुभाणे खां वठी कोशिशि कंदासीं त शहरी इतिहाद सकरन खे आइन जे हिसाब सां हलायूं ऐं शहबाज़ पैनल भिटाई पैनल जो सिलसिलो जेको आहे उहो बसि इलेक्शन ताईं हो। हींअर सभु भाउर आहियूं, सभु मिली जुली करे कोशिशि कंदासीं त शहरी इतिहाद खे बहितर इदारो करे बणायूं। काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।